दादू मां ख़बर आई अवां ताईं पहुचाए पिया। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी की रिपोर्ट मुताबिक़ मेयर शाह पंजू थाणी के SHO भूरल खान सूमरो ऐं वॾो मुंशी करमुल्ला सोलंकी की दबंग कार्रवाई अॼु सुबुह ॻोठ गुलण लाखीर भरिसां अब्दुर्रहमान मंगसी ऐं मीर चांडियो खां ॿ CD मोटरसाइकिलूं फ़ौरन हथियारनि के ज़ोर ते फुर करे फरार थी विया। पुलिस के इतला मिलण ते पुलिस भाग्यनि सां गॾु फ़ौरन जो पीछो कयो। ॻोठ बेदी लाशारी में मोर लाशारी के घर में पेरा लगा घर ते पुलिस कड़ो चाड़े बई मोटरसाइकिलूं हथ करे जवाबदार मोटरसाइकिलन समेत गिरफ्तार करे वरता आहिनि। मोटरसाइकिलूं मालिकन हवाले कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तकड़ी कार्रवाई ते फिरियादिन SHO भूरल खान सूमरो ऐं वॾे मुंशी करमुल्ला सोलंकी पुलिस की साराह कंदे चयो त पुलिस की वॾी कार्रवाई करण ते असां शाह पंहिंजो पुलिस ते फ़खुर आहे। अहिड़ा ऑफिसर हुजनि त ॾोवारी कॾहिं भी ॾोह करे न सघंदा। उन मौके ते SHO भूरल खान सूमरो ऐं करमुल्ला सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो फर्ज़ आहे त शहरनि ऐं ॻोठाणनि की हिफ़ाज़त कयूं। इन्हनि चयो त ॾोवारी भले केॾा भी ताक़तवर हुजनि उन्हनि खे कॾहिं भी बख़्शो न कयो वेंदो। ॾोवारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटरड़े में आंदो वेंदो।